अॻे ज़माने में चांहि भली ऐं होटल ऐं जलाल चांडे जो कलाम इहो ई रवाज़ु हूंदो हुयो। शाम जे टाइम ते तव्हां ॾिसंदव उन टाइम में जेके बि माण्हू पुराणा जे अञा ताईं जीअरा आहिनि त उहे तव्हांखे इहे किसा ऐं कहाणियूं ॿुधाईंदा त पुराणे दौर में शाम जे टाइम ते होटलनि ते बाक़ाइदे मेला सजियल हूंदा हुया। पोइ जंहिं बि होटल ते जलाल चांडे जी कलाम हलंदी हुई ऐं जलाल चांडे जो केस्ट हलंदो हुयो उन होटल ते बिल्कुलु रश थी वेंदी हुई। ऐं अॻे ज़माने में बेईमानी वग़ैरह कान हूंदी। अॻे ज़माने में बेईमानी एतिरी कान हूंदी। खीर में माण्हू पाणी वग़ैरह न मिलाईंदा हुया। अॻे जा माण्हू ग़रीब हूंदा हुया लेकिन ईमानदार हूंदा हुया। हिन वक़्तु माण्हुनि वटि जेतिरो पैसो आहे ओतिरो माण्हू जेको आहे सो बेईमान थी था वञनि। ऐं उन टाइम में दूध पती चांहि 5 रुपया कोप हलंदी हुई ऐं सस्ताई जो दौरु हूंदो हुयो। पोइ माण्हू जेके ॿनी ॿारे वारा हूंदा उहे पंहिंजे माल खे गाह वग़ैरह ॾेई लाबारा वग़ैरह करे ऐं शाम जो मज़ूरी दज़ूरियुनि खां माण्हू मोटी अची टीवियुनि वग़ैरह जो दौरु न हुयो। ऐं उन टाइम में का मोबाइल वग़ैरह कान हूंदी हुई, सिर्फ़ु केस्टनि जो दौरु हूंदो हुयो। जिन्हनि वटि घर में अगरि जे टेप मौजूदु आहे त केस्टूं वठी करे जलाल चांडे जा या ॿिया पंहिंजे मनपसंदि फ़नकारनि जा कलाम ॿुधंदा हुया। जे अगरि कंहिं वटि टेप न हूंदी हुई त उहो होटल जो रुख कंदो हुयो या कोई यार दोस्त महिमान जो परे जो ईंदो हुयो त उन खे पंहिंजे ॻोठ जे पासे में कंहिं होटल ते वठी वेंदा हुया। पोइ उते चांहि बि दूध पती वठी पीअंदा हुया ऐं उते फरमाइशूं कंदा हुया त जलाल चांडे जो था कलाम हला ऐं जलाल चांडे जी का केस्ट सुठी हला। पोइ जलाल चांडियो बि सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो ऐं जंहिं बि जेको आहे सो होटल ते जलाल चांडे जो कलाम हलंदो हुयो पोइ उते छा कंदा होटलनि वारा सियाणा हूंदा हुया। अॻ में ई हुननि खे बि ख़बर आहे त असांजो रोटी जो जेको आहे सो निज़ाम इहो ई आहे। पोइ अॻ में ई भला जेको आहे सो केस्टूं जलाल चांडे जूं पुराणियूं केस्टूं उहे पाण वटि रखी छॾींदा हुया। पोइ अॻे ई हलाए छॾींदा हुया, ॾिसंदा हुया त हिन वटि गिराकीअ जो टेम आहे हिन वक़्तु ऐं हिन वक़्तु माण्हू ईंदा शौक़ीन आहिनि, हिन कलाम जा फ़लाणो माण्हू शौक़ीन आहे। पोइ अहिड़े तरीक़े सां उहो एल्बम हलाए छॾींदा हुया। पोइ चांहि जी बसि वठि पकड़ हूंदी हुई। पोइ अची माण्हू वेहंदा हुया, धाड़ियल तबिको बि अची वेहंदो हुयो ऐं ख़ासि करे ड्राइवर तबिको तमामु घणो अची होटलनि ते वेहंदो हुयो। गाॾियूं जेको आहे सो शाम जे टाइम ते अची गाॾियूं अची बीहारे करे पोइ उते खटूं पियल हूंदियूं हुयूं। शाम जो टाइम मेला मचियल हूंदा हुया, सस्ताई जो दौरु हुयो, कुर्ब ॾाढो घणो हुयो माण्हुनि वटि। पोइ माण्हू वेहंदा हुया कचहरीअ ते त रातूं माण्हू कचहरियूं करे चांहि जी चुस्की पिया हणंदा हुया या पते जी रांदि खेॾंदा हुया या लुडे जी रांदि खेॾे करे पंहिंजे वक़्त खे अॻिते हलाईंदा हुया। दोस्तो अहिड़े तरीक़े सां ड्राइवर हज़रात बि तमामु घणो शौक़ीन हुयो जलाल चांडे जो, छाजे करे जो हिकु सफ़र जी थकान ऐं ॿियो ओजागंजू जेको आहे सो रातिनि जा ओजागा ऐं पोइ एल्बम ॿुधंदा हुया। जलाल चांडियो थियो या फौदिया सूमरो थियो या जेको आहे सो मोहम्मद उर्स चांडियो थियो, इहे टई फ़नकार तमामु घणा सिंध में मक़बूल हुया ऐं इन्हनि टिनि फ़नकारनि जा खोड़ सारा एल्बम जेके बि नवां निकिरंदा हुया उहे ख़ासि करे ड्राइवर हज़रात अॻ में ई जेको आहे सो पंहिंजो वठी ऐं पंहिंजे केस्ट ॿुधंदा हुया ऐं परस्तार हुया ईअं सम्झो जलाल चांडे जा। ऐं लखे माण्हू परस्तार हुया जलाल चांडे जा ॻोठनि में वाहन में। ऐं तव्हां ॾिसंदव कचे वारे साइड में त तमामु घणो माण्हू शौक़ीन हुया। नंढड़ियूं ॻोठनि जे हिसाब सां होटल हूंदी हुई ऐं उते सॼे ॻोठ जा माण्हू शाम जो गॾु थी मेले जहिड़ो समां हूंदो हुयो। वरी जलाल चांडियो वॼंदो हुयो त ॿाहिरि ई लॻी पई हूंदी हुई। वॾी महिरबानी, नंढो वीडियो उमेदु आहे त पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।